बोतार साईं, बोतार साईं, बोतार साईं। बाबा ही राशन जी देग आई आ, भला सॼा ॻोठारनि खे ॾियूं, वञी खाइनि ग़रीब गुरबा। अरे निभागा, ही जका केले ते लेबर पे कम करे इन्हें के माली वरी पिणे खाराईंदो। साईं, ॾियो ग़रीबनि मिसकीननि खे वञी खाइनि। कहिड़ो तव्हां पंहिंजे पैसनि सां घुराई आ, ॾिनी त पार्टी वारनि ना न। ॾियो ग़रीबनि खे त वञी खाई दुआ कनि। अरे निभागा, मुख्य खबर है ती पार्टी वारनि देग मोकिली आहे ग़रीबनि खे करा। केले ते मज़दूर कम पिया करी ग़रीब न आहिनि। तोखे ॻोठारे जो वॾो लाचार पइजी वियो। केले वारा मज़दूर त पंहिंजी मज़दूरी वठंदा न, उहे वरी ग़रीब कीअं थिया? अरे निभागा, तकड़ कर ही देग खणी अंदर रख को ॾिसी न वठे। ॾियो ग़रीबनि मिसकीननि खे वञी खाइनि। हाणे जी मां चवां थो ईअं कर, तूं जल्दी कर देग अंदर कर। होका ॾेई अची वेठो आहे। ॾियो ग़रीबनि खे त वञी खाई दुआ कनि। अरे निभागा, वॾेरो मां आहियां, तूं आई, तोखे चयो त देग अंदर कर। बची तूं कढ़ा ॾींदो त असांखे पार्टी वारनि देग ॾिनी आहे। खण। अरे चंद्रा में सिंदर पियो खड़के, पर ॾिसजां इमदाद वठण वारो हुजे त भोतार कोन्हे को वठी अची टंगे मथां रखी। पर साईं तव्हां त आयो। इमदाद वारे खे चइजां कोन्हे भोतार। हाँ हाँ ठीकु आहे। असां केले जूं गुॾूं करायूं या इमदाद करायूं? साईं, ॿ माण्हू आया आहिनि, पर हू चवंदा असां इमदाद वठण वारा न आहियूं, असां भोतार खे ॾियण आया आहियूं। चइजां पोइ हिन खे ॿाहिरि छो पिया हली वठी अचिन। हाँ 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 जल्दी वठी अचिन, जल्दी वठी अचिन। अचो अचो अचो। अस्सलाम वालेकुम। मेरे बाबा हसना 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 छा आहे अथनि खे? बाबा हीअ किरोना वायरस आहे, जेतो त माण्हुनि सां मिलो बि न, हथ बि न ॾियो, तूं ई हथ कजी। कमाल आहे रे सर। इलेक्शन जे टाइम ते ईंदा हुयो ॻोठनि में त माण्हुनि सां भक रुपाए मिलंदा हुयो। उन टाइम तव्हांखे किरोना कुझु न पियो करे, हाणे चओ था त किरोना आहे। वॾी ॻाल्हि आहे रे सर। न न न बेचना बेचना मुझे। हाँ बाबा। रईस, कल 4-5 माण्हू आया, जो असांखे राशन ॾेई विया, गंज ॾेई विया बाबा तव्हांजे नाले ते। सो असां सोचो त रेस ॾे वञूं, रे जो शुक्रिया अदा करे अचूं। मूंखे त कंहिं ॿुधाई कोन्हे, मां को माण्हू ई कोन मोकिलिया। हिन भागा चोरी चोरी राशन हला विया आहिनि। जे मूंखे ॾसी न त मां वठी छॾिया न, ग़रीबनि खे छो ॾियूं हा? करे त ॾाढी आहे, सॼो माल ग़रीबनि खे ॾेई छॾियो, असांखे ॿुधाई न। वॾी ॻाल्हि करे छॾी। कहिड़ा हुया मुंहिंजी जांच त कई, कहिड़ा चंद्रा चोरी चोरी माल विहारिया? रईस, ही साबुण जी चकी वो तव्हांजे लाइ ॾेई विया। ग़रीबनि सां हथ मिलाईंदा हो न, वरी हथनि खे धोई छॾियो चङी तरह साफ़ करे। तव्हां पंहिंजो साबुण इस्तेमालु कंदा, हर तव्हांजा पैसा ख़र्च था थियनि, सो इहो ॿ टे रुपया तव्हांजा बचंदा 10,000। रईस, ही मुंहुं ते छिको बि चाढ़े छॾियो। ग़रीबनि सां ॻाल्हायो था न, इहो तव्हांजो खे वायरस लॻी वेंदो, इन जे करे इहो मुंहुं ते चाढ़े छॾियो। हलिया वाह। ॾाढी करे वॾेरो सोचींदो न कि माल ॾेई केरु वियो, ऐं ख़बर अथई साबुण कोन हुई हिन में, ख़ाली पत्थर विझी ॾिनोमांसि। इहो त मां बि सोचां पियो तूं पंहिंजे लाइ साबुण न ई वठंदो, ऐं वॾे खे कीअं ॾेई आएं। पर ॻाल्हि ॿुध, मां वरी कहिड़ो मास्क ॾेई आयोमांसि, इहो ॿारनि वारो कच्छो हुयो, उहो ॾेई आयोमांसि।